नासिर सिंध के ॿियनि शहरनि वांगुरु नसीराबाद में भी करबला जी शहीदनि जी यादि में आशू जो ॾियारो मल्हाए पियो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सिंध न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, बिल्कुल अॼु 10 मुहर्रमुल हराम के ॾींहं ते पूरे मुल्क जी नसीराबाद में भी 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं मज़हबी जोश जज्बे अक़ीदत से मल्हायो पियो वञे। नसीराबाद में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ 5 पिड़ बरामद थिया आहिनि, जिन में मंगणहारनि जो पिड़, शेखन जो पिड़, काठियन जो पिड़, सैयदन जो पिड़ ऐं अध मकानी नवाब शेख जो पिड़ शामिल आहे। ई पिड़ पंहिंजे मुक़रर रस्तनि तां हिन वक़्तु निकिरी चुका आहिनि। ही 5 ई पिड़ जुलूस की सूरत में दरगाह सैयद सफ़र शाह बुखारी वटि हिन वक़्तु जमो थिया आहिनि, जितां मरकज़ी जुलूस निकिरंदो, जेको जुलूस वरी शहीद फाज़िल राव चौकट पहुचंदो, जिते मजलिस अज़ा पढ़ी वेंदी, जंहिंखां बाद वरी ही समूरा मातमी जुलूस पंहिंजे मुक़रर रूटनि तां थींदा। वापसि शाम जो सैयद सफ़र शाह बुखारी दरगाह ते पहुचंदा, जिते मजलिस अज़ा पढ़ी वेंदी, जंहिंखां पोइ समूरा पिड़ नहर पज़ीर थींदा। ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु इना ज़नी ऐं ज़ंजीर जनी जो मातम हली रहियो आहे। मोमिन लबैक लबैक या हुसैन जूं सदाउनि सां अॻिते वधंदा था रहनि। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं सिक्योरिटी जे इंतज़ामनि जी, त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जुलूसनि जे रस्तनि ते पुलिस जा दस्ता मुक़ररु कया विया आहिनि, पुलिस खे चौकस कयो वियो आहे। जी ठीक है, अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी अवां जी।